أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم عسى أن يبعثك ربك مقاما محمودا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين معزز سامعین و ناظرین محترم جناب ذوالفقار بلوچ جی طرفاں حضور علیہ السلام جے میلاد شریف جو ہی پروگرام منعقد کयो वियो आहे जंहिंमें अल्लाह ताला तव्हां असांखे हाज़िरी जी सआदत नसीब फरमाए। क़ुरान करीम जी आयत सगोरी मूं अवां जे अॻियां तिलावत कई आहे उन जो तर्जुमो ॿुधो ऐं उन खां बाद में उन जे मुनासिबत सां चंद मारूज़ात जी ख़िदमत में पेश करना दुआ है अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। उसां गॾिजी अवां दुरूद शरीफ पढ़ो तमायत जो तर्जुमो पेश करे अर्ज़ करियां तो सभई वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़ी आवाज़ से पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह अल्लाह ताला इरशाद फरमायो आसा अन यबअसक रब्बुक मक़ामन महमूदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। परेशान वांगुरु न खुशियां वारा वांगुरु सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो महबूब यकीनन तुंहिंजो रब तो महबूब के मकामे महमूद ते मोकिलींदो। सुभान अल्लाह। मकामे महमूद ते महबूब तोखे आंदो ईंदो। वो मकामे महमूद चाहे या तो मकाम महमूद मां मुराद हो मकाम हुआ जाया जो
क़यामत जे ॾींहुं मदीने वारा जॾहिं उन ते ईंदा अॻियां ऐं पोयां पंहिंजा ऐं परावा मुखालिफ़ ऐं मुआफ़िक़ दोस्त ऐं दुश्मन मञण वारा न मञण वारा सभई उन वक़्त में रसूलुल्लाह जे तारीफ़ में मसरूफ़ हूंदा। ओ मकाम महमूदा हमद कयल तारीफ़ कयल मकाम जॾहिं अल्लाह मुस्तफ़ा खे ॾींदो त सभई हुजूर जी तारीफ़ सुभान अल्लाह। या मकाम महमूद मां मुराद जीअं सही बुखारी में आ त मकाम शफ़ाअत अल्लाह ताला तव्हां असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शफ़ाअत उज़्मा शफ़ाअत कुबरा जो मकाम अता फरमाईंदो ऐं उन जो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान करीम जे इनायत में फरमायो जो त मकाम शफ़ाअत उज़्मा शफ़ाअत कुबरा यो हुजूर जो शान जो 1.25 लख जे लगभग जेके भी नबी आया उन्हनि मां कंहिंखे भी यो मकाम न मिलंदो। यो मकाम मिलंदो त सिर्फ़ असांजे नबीअ खे मिलंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यो सिर्फ हुजूर जो शान सिर्फ मदीने वारे खे अता थींदो। शफ़ाअत उज़्मा शफ़ाअत कुबरा वो दरवाज़ो हुजूर खोलींदा उन खां बाद में ॿिया शफ़ाअत कंदा जेसी ताईं शफ़ाअत हुजूर न फरमाईंदा तेसी ताईं शफ़ाअत जो दरवाज़ो सभिनी जे लाइ बंदि हूंदो। हुजूर खोलींदा सभी शफ़ाअत दिलाएगा। कुरान करीम में अल्लाह ताला भी जाए ते फरमायो वाला सौफ युतीका रब्बुका फतरदा महबूबा तुंहिंजो रब तो हबीब खे एतिरो अता फरमाईंदो जो फतरदा तू राज़ी थींदे खुश थी वेंदे। हुजूर अलैहिस्सलाम इनायत जे नुज़ूल खां बाद में फरमायो इज़ल अर्दा व वाहिदुन मिन उम्मती फिल नार। तव्हां असांजे नबी फरमायो त इन वक्त में मां ऐसी ताईं राज़ी न थींदुसि या मां कॾहिं बि राज़ी कोन थींदुसि जो मुंहिंजो हिकु उम्मती बि जहन्नम में हूंदो। मां कॾहिं बि राज़ी न थींदुसि हरगिज़ राज़ी कोन थींदुसि। राज़ी तॾहिं थींदुसि जॾहिं सभिनीनि खे बख़्शिराए जन्नत वठी हलंदुसि। सुभान अल्लाह। बेशक हुजूर शफ़ाअत फरमाए उम्मत के जन्नत वठी हलंदा। एक हदीस पाक में आ साईं फरमाइन ता अशफाउल उम्मती मां पंहिंजे उम्मत जे लाइ सिफारिश कंदो रहंदुसि हत्ता युनादियनी रब्बी ऐसी ताईं जो मुंहिंजो रब मूंखे निदा कंदो सदींदो। अल्लाह ताला फरमाईंदो अरदी तया मोहम्मद ऐ मुंहिंजा हबीब हाणे त तूं ख़ुशि हाणे त तूं राज़ी थी वए माना एतिरी साईं फरमाईंदा शफ़ाअत कंदुसि जो शफ़ाअत कंदे कंदे उम्मत खे बख़्शिराई ॾींदुसि। उन खां बाद में अल्लाह ताला फरमाईंदो महबूब हाणे ॿुधाए हाणे त तूं राज़ी ऐं ख़ुशि आहीं। खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम लगे तो रात जा टे थी विया।
संजय सा जो नेट कंदो तो बुरा बनी है अदब सा आएंगे सफा आराम सा वे रही वेंदो थकी जी पंदो थोड़ा माण्हू दा 100 साल वारा टिकु जनता त सब माशाअल्लाह नौजवान आयो हाणे खां वधी टिकु जे पुछालो तो हुकूमत पे की खुदा की रजा चाहते हैं दो आलम चौ खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। तीन जायत अल्लाह ताला फरमायो वलौ अन्नहुम ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तग़फ़रुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। ये जॾहिं पाण ते ज़ुल्म कनि उन खां बाद में तो हबीब जे दरबार में हाज़िर थियनि उन खां बाद में मां अल्लाह खां माफ़ी घुरनि उन खां बाद में तू उन्हनि जे लाइ मग़फ़िरत तलब करी लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। त हाणे ज़रूर अल्लाह के तौबा क़बूल कंदड़ ऐं रहम कंदड़ करे लहंदा। पाण ते ज़ुल्म कयो ज़ुल्म करण खां बाद में तुझे हुजूर में आया तो हबीब जे दरबार में अची हाज़िर थिया ऐं उन खां बाद में मूंखां माफ़ी घुरियऊं ऐं 3 नंबर ते महबूब तू उन्हनि जे लाइ सिफारिश करी त पोइ मां उन्हनि खे बख़्शीदुसि। यादि रखो मुसलमानो कुझु माण्हुनि जो ख़ब्र ऐं ख़्याल इहो आहे त इहा जेका क़ुरान जी आयत आहे उहा ऐसी ताईं हुई जैसी ताईं हुजूर जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक हुई उन खां बाद में इन आयत जो इहो हुक्म ई कोन्हे। पर यादि रखो मुसलमानो क़ुरान सिर्फ़ उन ज़माने जे लाइ कोन हो क़ुरान खे त अल्लाह क़यामत जे ॾींहं ताईं नाज़िल फरमायो जो ही उहो अल्लाह जो आख़िरी किताब आहे जंहिंखां बाद में ॿियो को बि किताब कोन ईंदो। क़ुरान जी का बि आयत क़ुरान करीम जो को बि हुकुम उन वक़्त जे लाइ कोन हो हमेशा जे लाइ आहे। जेकॾहिं इहा आयत उन ज़माने जे लाइ आहे त पोइ सुभाणे को थी चवंदो बाबा नमाज़ बि उन ज़माने में हुई हाणे नाहे ज़कात जो हुकुम बि उन ज़माने जे लाइ हाणे कोन्हे को जे नमाज़ जो हुकुम हमेशा जे लाइ ज़कात जो हुकुम हमेशा जे लाइ हज जो हुकुम हमेशा जे लाइ गुनाहनि जे गुनहगारनि जे बख़्शिश जो इहो ज़रियो बि हुजूर जी सिर्फ़ ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में कोन हो अॼु बि आहे क़यामत ताईं हलंदो। मां उन ते हिकु ई तव्हां खे हवालो तो पेश कयां इब्न तैमिया जो वॾो नालो टोटल देवबंदी उनखे मञनि टोटल वहाबी उनखे मञनि पूरा नजदी सऊदी उनखे मञनि उन जो एॾो वॾो नालो आहे हुनखे शेखुल इस्लाम चवंदा हिकु बेड़ो नजदी न आहे जेको इब्न तैमिया खे न मञे सभु मञनि टोटल वहाबी देवबंदी मञनि इब्न तैमिया जा जेके शागिर्द हा उन्हनि में उन जो हिकिड़ो शागिर्द हो हाफिज़ इब्न कसीर
शागिर्द इब्न तैमिया जो उन हाफिज इब्न कसीर तारीख में भी किताब लिखो अल बिदाया व निहाया। हाफिज ने इब्न कसीर कुरान करीम जो तफसीर भी लिखो। कुरान करीम जे तफसीर में इन ही आयत जे हेठा इब्न तैमिया जो शागिर्द हाफिज इब्न कसीर इब्न तैमिया के भी टोटल सभई मञनि था। इब्न कसीर के भी मोतबर मञनि था। हुआ मञनि न मञनि पर इब्न तैमिया जे करे जरूर उन के मञनि था छो तो उन जो शागिर्द आहे। उन इन आयत जे हेठा कहिड़ी ॻाल्हि लिखी आहे दुरूद वॾी आवाज़ सां पढ़ो माज़ कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हाफिज इब्न कसीर पंहिंजे तफसीर में इन आयत जे हेठा लिखियो आहे त मुस्लमानो इन आयत में अल्लाह ताला उन्हनि जी रहनुमाई फरमाई आहे। उन्हनि खे ख़ुदा ॾस ॾिनो आहे। उन्हनि जी रहनुमाई फरमाई आहे। जन माण्हू पंहिंजे ज़िंदगीअ में ख़ताऊं कयूं ॾोह कया जुर्म कया कोताहियूं कयूं ग़लतियूं कयूं गुनाह करे विधा हाणे अल्लाह ताला उन्हनि खे ॾस थो ॾे। ख़ुदा उन्हनि जी रहनुमाई फरमाए थो त तव्हां पाण कीअं बख़्शराईंदो। अल्लाह उन्हनि गुनहगारनि खे ख़ताकारनि खे जन दुनिया में कोताहियूं कयूं ग़लतियूं कयूं बख़्शराइण जे लाइ ख़ुदा उन्हनि जी रहनुमाई फरमाए थो त अचो मुंहिंजे महबूब जे दरबार में हाज़िर थियो ओ मां रब खां माफ़ी घुरो ऐं वरी हुजूर भी तव्हांजे लाइ दुआ जा हथ खणे त सभु तव्हांजा गुनाह माफ़ करे छॾींदुसि। सुभान अल्लाह। इब्न कसीर तो चवे अल्लाह ताला गुनहगारनि जी रहनुमाई फरमाई आहे। उन्हनि खे अल्लाह ॾस ॾिनो आहे त तव्हां पंहिंजा गुनाह कीअं बख़्शराईंदो। अचो मुंहिंजे महबूब जे दरबार में। अच्छा उन खां बाद में लिखे थो आयत या लिखी या ॻाल्हि लिखी उन खां बाद में लिखे थो त केतिरनि आलिमनि इन वाक़े खे इन ॻाल्हि खे बयान कयो आहे। उहो हवालो ॾींदे हाफिज इब्न कसीर लिखे थो हुजूर जे विसाल मुबारक खां बाद में उतबी हुयो उन जो नालो हो जेको हुजूर जे रोज़े मुबारक वटि वेठो हो। उतबी चवे थो हिकिड़ो एराबी आयो बाराड़ी जो माण्हू हो हुजूर जे रोज़े अनवर ते आयो मज़ार मुबारक जे भरिसां बीही करे अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह मां अल्लाह जो क़ुरान पढ़ियो आहे। क़ुरान में अल्लाह फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक हबीब पान ते ज़ुल्म करे तो दे हुजूर में अचण या रसूल अल्लाह मां अवां जे दरबार में आयो आहियां। उन को अल्लाह फरमायो फस्तगफिरुल्लाह मां रब खां माफ़ी तलब कर या रसूल अल्लाह मां खुदा खां माफ़ी तलब कयां थो। अल्लाह फरमायो वस्तगफर लहुमुर रसूल ऐ रसूल उन्हनि जे लाइ सिफारिश कर फरमाए या रसूल अल्लाह हाज़िर भी थियो आहियां अल्लाह खां माफ़ी भी घुरां थो। हाणे अवां सिफारिश फरमायो त अल्लाह ताला मुंहिंजी मग़फ़िरत फरमाए मां पंहिंजे रब खां मग़फ़िरत करण जे लाइ बि आयो आहियां त तूं महबूब खां शफ़ाअत घुरण आयो मुझी शफात फरमायो अल्लाह खां मां माफ़ी घुरी या गाल करे एराबी बाहर निकरी वयो। उतबी चवे तो हाफिज इब्न कसीर तो लिखे उतबी तो चवे त मूंखे थोड़ी निंड अची वई उन निंड में जी अखियूं ही बंद थियो दिल जी अख खुली पई मदीने वारे जो दीदार थियो। अल्लाह जे हबीब अलैहि सलाम फरमायो उतबी उठ इन एराबी सां वञी मिल उन एराबिया के वली खुशखबरी बुधा तो तू इत जे दुआ घुरी असां सिफारिश कई अल्लाह तुझा सब गुनाह बख्शे छड़िया है।
कुतुबी चए तो मां उठियो आहियां उन निंड मां सुजाग थी उठुस ॿाहिरि निकतुस उन एराबीअ खे वञी पतुस चयो मां सदा तोखे मुबारक हुजे मदीने वारे तुंहिंजे मग़फ़िरत जी बिशारत ॿुधाई आहे। हाफिज़ इब्न कसीर जे इन लिखत ऐं वाक़े जे बयान करण खां बाद में इहा ॻाल्हि बिल्कुलु वाज़िह ऐं ज़ाहिर थिए थी त इहा ॻाल्हि को सिर्फ़ हुज़ूर जे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक ताईं महदूद कोन्हे का। हुज़ूर जे पर्दे फरमाइण खां बाद में हुज़ूर जे विसाल मुबारक खां बाद में अॼु बि हुक्म हुई मौजूद आहे। अॼु बि हुज़ूर जे दरबार में जेको हाज़िर थींदो अल्लाह का माफ़ी वठी ऐं हुज़ूर खे अर्ज़ कंदो त मदीने वारा कंहिंखे बि नाउमेद मोटाईंदा न आहिनि छो त हुज़ूर वटि जेको उमेद खणी ईंदो आहे मदीने वारा हुनखे आबाद दुनिया में केरु कंहिं वटि उमेद सारे वेंदो आहे चवंदो आहे यार मां तो वटि उमेद सारे आयो आहियां मूंखे ख़ाली न मोटाइजांइ। जेकॾहिं दुनिया जो माण्हू दुनिया वारे वटि ऐं हू अॻु हुनजे जज़्बनि खे ज़रूर महसूसु कंदो चवंदो यार मुंहिंजे उमेद रखी आयो आहे हिनखे ख़ाली कीअं मोटायां हिनखे कुझु न कुझु ॾेई छॾियां पर हुज़ूर जो त शान हुआ सुभान अल्लाह चओ मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा दरिया बाद ये है दुर्दे या रसूल अल्लाह चवण वारो सुन्नी मुसलमानों असां उन्हनि मंझां कॾहिं बि न आहियूं जंहिंजे लाइ क़ुरान फरमायो वइज़ा क़ील लहुम तआलू यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह लव्वू रूसहुम जॾहिं उन्हनि खे चयो वेंदो आहे त अचो माना हुज़ूर जे दरबार में अचो त मदीने वारो तव्हांजे मग़फ़िरत जे लाइ दुआ फरमाए लव्वू रूसहुम पंहिंजे कंधनि खे उहे फेराए छॾींदा यानी हुज़ूर जे दरबार में अचण जे लाइ हाज़िर थींदा तयारु कोन हूंदा तव्हां असांजो शुमार तव्हां सां उन्हनि मंझां न आहियो असां त उन्हनि मंझां आहियूं जो उम्मीद रखी ताक़त आहे त उते पहुची करे अर्ज़ कंदा आहियूं जे ताक़त न आहे असांजो ईमान आहे त असांजो नबी हाज़िर नाज़िर नबी आहे दुनिया जे कहिड़े बि ख़िते में हुजूं इलाइक़े में हुजूं जिथे हूंदा आहियूं उते ई हुज़ूर जे दरबार में इस्तिग़ासो पेश कंदा आहियूं या रसूल अल्लाह उते अचण जी ताक़त न आहे पर तूं त ज़िंदा नबी आहे हाज़िर नाज़िर नबी आहे अर्ज़ कयूं था सिफारिश कर त अल्लाह माफ़ी वॾे ऐं जेकॾहिं क़ुरान जे आयत ते गौर कजे त अल्लाह ईअं कोन फरमायो आहे त मदीने में अचो अल्लाह फरमायो आहे जाऊक महबूब तो वटि अचनि माना जिथे तूं आहीं सफ़र में आ त सफ़र में अचनि हज़र में आ त हज़र में अचनि मदीने में आ त मदीने में अचनि महबूब तूं जिथे आहीं तो वटि अचनि पुजरे मुस्तफ़ा हर जाए ते हाज़िर आ सुभान अल्लाह
पंहिंजे रूहानियत सां चओ सुभान अल्लाह पंहिंजे नूर नबूवत सां हुजूर हर जाइ ते हाज़िर आहे इहे खणी ॿियनि लफ़्ज़नि में सम्झो त जिस्म मुबारक साईं जो मदीने में आहे पर पूरी दुनिया हुजूर जे साम्हूं जॾहिं हुजूर जे साम्हूं आहे पूरी दुनिया तूं बि साम्हूं मां बि साम्हूं त पोइ देरि छा जी आहे जे उते न पहुतासूं त हिते ई अर्ज़ कयूं इंशाअल्लाह दरख़्वास्त क़बूल थी बाक़ी जंहिंखे ज़रूरत न आहे उहो भले ई न अचे जे न ईंदो त ॿियो रस्तो ई कोन्हे ॿियो रस्तो त जहन्नम जो आला हज़रत भली ॻाल्हि कई आहे सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ तो वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ वो जहन्नम में गिरा जो उनसे मुस्तग़नी हुआ ऐ खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह अर्श हक है मसनदे रिफ़अत रसूलुल्लाह की देखनी है हश्र में इज्जत रसूलुल्लाह की सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह कुरान में अल्लाह फरमायो यौम ला युख़ज़िल्लाहु नबिय्य जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह नबीअ खे कॾहिं बि शर्मिंदा न फरमाई जो तो ते अॻियां पोयां सभु बीठा हूंदा मञण वारा बि उते हूंदा न मञण वारा बि उते बीठा हूंदा दुश्मननि जे अॻियां इज़त जो इज़हार थींदो न हुज़ूर ऐं क़यामत जो ॾींहुं के आशिक़ चयो आहे त फ़क़त इतना सबब है इकादे बज़्म महशर का कि उनकी शान महबूबी दिखाई जाने वाली है गड़ी घन चुप गड़ी घन चुप करे तव्हां बि थकिजी पिया हूंदो पर मां तव्हांखां वधीक थकल आहे घड़ी कर मूंखे उन खां पोइ तव्हांजी मर्ज़ी वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह अल्लाह नबीअ खे त शर्मिंदा कोन फरमाईंदो पर जन उन सां गॾु ईमान आंदो आहे उहे बि क़यामत जे ॾींहुं शर्मिंदगीअ खे कोन मोड़ींदा सुभान अल्लाह ये थोड़ी है त क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला मोमिननि खे कोई शर्मिंदा फरमाईंदो शर्मिंदगी का हिननि खे ॾिस न क़यामत जो ॾींहुं आहे ई हुज़ूर जे इज़त ऐं अज़मत जे इज़हार जो बेशक सुभान अल्लाह 50,000 जो ॾिहाड़ो माण्हू थींदा तंग पाण में कंदा मशवरो त छा कयूं चवंदा सलाह कंदा त हलो हज़रत आदम जे दर ते हलूं था सुभान अल्लाह नंढ भरे आयो मां ॾिसां थो तव्हां निंड था कयो उबासू काजो मुंहिंजे साम्हूं वेही उबासू निंड कंदो त मूंखे वरी ॻाल्हि अच्छी लॻे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह हज़रत आदम जे वट जी करे अर्ज़ कंदा क़िबला अंत अबूना तू असां जो अबू वॾो इंसानियत जो तू तोखां अॻिते इंसानियत वधी अल्लाह तुंहिंजो उहो शान फरमायो जो पंहिंजे कुदरत जे हथ सां अल्लाह पाण तोखे ठाहियो तमाम शयूं जो इल्म अल्लाह तोखे अता फरमायो
आदम अस्मा कुल्लहा तमाम शयूं जो इल्म अल्लाह तोखे अता फरमायो तेरी इज्जत या जो खुदा तोखे पंहिंजे दस्ते कुदरत सां पैदा फरमायो बी अल्लाह इज्जत या ॾिनी तमाम शयूं जो इल्म अल्लाह अता फरमायो टे नंबर ते खुदा तोखे उहो मक़ाम अता फरमायो जो तमाम मलाइकन खां तोखे सजदो करायो सभई मलाइक तोखे सजदो करे रहिया अॼु ॾुखियो ॾींहुं अची वियो आहे महिरबानी कर असां सां गॾिजी हल अल्लाह जे हुज़ूर में हली सिफारिश कर अल्लाह जो नबी हज़रत आदम अलैहिस्सलाम फरमाईंदो नफ़्सी नफ़्सी यानी मां पंहिंजे मामले में मसरूफ़ आहियां इज़हबू इला गैरी मूंखां सवा के ॿिए जे तरफ़ वञो माण्हू फिरी गिरी हज़रत नूह नबी वटि ईंदा ऐं अल्लाह जा नबी खुदा तुंहिंजे मथां उहो करम फरमाइश जो दुनिया जे अंदर सब खां पहिरियां जंहिंखे रसूल बणाए करे मोकिलियो दुनिया ते वियो उहो हज़रत नूह नबी हुयो क़िबला तूं पहिरियों अल्लाह जो रसूल थी करे दुनिया ते तशरीफ़ फरमा थे ऐं ख़ुदा तोखे उहो मक़ाम अता फरमायो जो तुंहिंजे बेड़े में जेको सवार थियो उहो ई माण्हू तूफ़ान खां मींहं खां बचो हुयो या सभु हलाक थी विया बचा उहे जेके सिर्फ तुंहिंजे बेड़े में चढ़िया तुंहिंजो वॾो शान आहे असां सां गॾिजी वञ अल्लाह गॾिजी हलो अल्लाह जे हुज़ूर में नूह अलैहिस्सलाम फरमाईंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी मां बि पंहिंजे मामलनि में मसरूफ़ आहियां मूंखां सवा कंहिं ॿिए जी तरफ़ वञो हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह वटि ईंदा साईं तूं जद्दुल अंबिया आहे बनी इसराईल जा नबी तूं मां आया हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम तूं मां आयो आख़िरी अल्लाह जो नबी भी तुझे खानदान मां आयो बाहि में नमरूद तोखे उछलायो हुयो बाहि तुझे मथां बाग बणी हुई एॾो ख़ुदा तुझे मथां इंसान फरमायो अॼु ॾुखियो ॾींहुं अची वियो आहे इंसाननि जे मथां ख़ल्क़ जे मथां असां सां गॾिजी हलो अल्लाह जे हुज़ूर में हज़रत इब्राहीम ख़लीलुल्लाह बि जवाब ॾींदो ॿिए पासे ॾे वञो हज़रत मूसा कलीमुल्लाह वटि ईंदा सही तूं अल्लाह जो बंगुजीदा नबी आहे जो तोसां ख़ुदा ताला कोई तूर जे मथां बराहे रास्त कलाम फरमाईंदो हुयो इहो तोखे ख़ुदा शान अता फरमायो अॼु असां सां गॾिजी हल अल्लाह जे हुज़ूर में त हिन क़याम जे ॾींहं में तंगीअ मां जान छुटे हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि फरमाईंदो कंहिं ॿिए जी तरफ़ वञो या फिरी फिरी खणी ईंदी हज़रत ईसा नबी जे दरबार में अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम खे कंदा क़िबला तुंहिंजो बि अल्लाह शान फरमायो जो बग़ैर पीउ जे अल्लाह तोखे पैदा फरमायो तूं त नंढड़ो ई हुए जाऊ हुए तो फरमायो ख़ुदा मूंखे नबूवत बि ॾिनी आहे किताब बि ॾिनो आहे नंढे हूंदे बि तव्हां ॻाल्हायो ख़ुदा ताला तोखे वॾियूं इज़तूं अता फरमायो फूक ॾींदे त गोड़ जा मर्द ठीक थी वेंदा मादरदाद अंधा बि तूं ठीक कंदो हुए उनखे तूं जहिड़ो बि फरमाईंदो हुए अल्लाह जे हुज़ूर में मूंसां सां गॾिजी हलो त ख़ुदा ताला महिरबानी फरमाए हिन जाइ तां हेॾे होॾे थियो हेॾो सारो ॾींहुं हिन जाइ ते बी पगरनि में मटिजी विया हो महिरबानी फरमायो हलो त जुर्म शुरू थिए हिसाब किताब शुरू थिए हितां त जान छुटे हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाईंदो हलीअ जो मां ॾसु थो ॾियांव अॼु किथां बि मसइलो हल न थींदो जे हल थींदो त मुहम्मद करीम वटां थींदो सभु हुज़ूर जे दरबार में अचूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा हुज़ूर अलैहिस्सलाम खे दरख़्वास्त पेश कंदा नबी सही कोन फरमाईंदो त बाबा इते बीहो मां अल्लाह वटि वञा थो पुछी थो अचांसि जे मुंहिंजी ॻाल्हि मञी त पोइ तव्हांखे वठी थो हलां जे अल्लाह न मञी त कोन वठी हलंदोसांव ईअं कोन फरमाईंदा हुज़ूर फरमाईंदा अन लहा साईं फरमाईंदा हाओ इन शफात जे लाइ अॼु मां मुहम्मद ई आहियां पाण फरमाइनि था अचो मूंसां गॾिजी हलो मां
तमा के अल्लाह जे हुजूर में वठी तो अला नबी करीम अलैहिस्सलाम पूरी खल्क के इंसानियत के वठींदा अग में कायद हुजूर हुंदा पूरी खल्क हुजूर जे पुठियां हुंदे हुजरे मदीने वारा अल्लाह जे अर्श जे अॻियां सिर मुबारक पंहिंजो सजदे जे अंदर रखंदा खुदा जे हमद ऐं सना में तारीफ में मसरूफ हूंदा अल्लाह जे जलाल उरूज ते हूंदो जॾहिं हुजूर जो सजदो ॾिठो थींदो त उन हशरगाह जे मैदान जो मंज़र ई अजीब थी वेंदो खुदा जो जलाल हुजूर जे हिक सजदे जे करे जमाल में तब्दील थी वेंदो अल्लाह जॾहिं ॾिसंदो मुंहिंजो महबूब मुंहिंजे अॻियां सजदा रेज़ा हुजूर पेशानी रखियो मुंहिंजे साम्हूं सजदे में पियो आहे अॼु ॾींहुं त महबूब जे इज़त जे ॾेखारण जो ॾींहुं आहे हुजूर जे अज़मतुनि खे ॾेखारण जो ॾींहुं आहे अॼु दुनिया खे ॾेखारणो आहे त मोहम्मद करीम जी अल्लाह वटि इज़त केतिरी आहे अज़मत केतिरी आहे हुजूर जो शान अल्लाह वटि केतिरो आहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सजदे में हूंदा अल्लाह तबारक व तआला जी रहमत जोश में नी सब खां पहिरियां अल्लाह फरमाईंदो या मोहम्मद ऐ मुंहिंजा महबूब इरफा रासक पंहिंजो मथो मुबारक मथे खणो कुल तुस्मा सल तोता वशफा तु शफा पहिरियों महबूब मथो मुबारक मथे खणो तूं चओ चोड़ी ॻाल्हि ॿुधी वेंदी सवाल कर ॾिनो वेंदो सिफारिश कर तो महबूब जी सिफारिश क़बूल थींदी नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे होशिया माशाअल्लाह अल्लाह ते सुठी ॻाल्हि कई आहे बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह ये तो टूट जाएंगे गुनहगारों के फौरन कैद कैदी हुंदा न ज़ंजीरनि में जकड़ियल हुंदा पोइ तेरे जॾहिं इहो आलम ईंदो गुनहगारनि जो इहो जाम थींदो हिन ते हुजूर शफ़ाअत जे लाइ ईंदा जदों को टूट जाएंगे गुनहगार रूह के फौरन कैद हशर को खुल जाएगी ताकत रसूलुल्लाह की हशर को खुल जाएगी ताकत रसूलुल्लाह की शफाअत जे लाइ ताज पाए ईंदा वो जेके न गुनाहगार ज़ंजीरनि में जकड़ियल हूंदा उन्हनि जा ज़ंजीर उते ई टुटी वेंदा टूट जाएंगे गुनाहगारों के फौरन कैद बंद फौरन उन्हनि जा जेके ज़ंजीर हूंदा नंढा बेड़ियूं साफ़ टुटी वेंदा छो हशर को खुल जाएगी ताकत रसूल जिसको बारे दो आलम की परवाह नहीं जिसको बारे दो आलम की परवाह नहीं ऐसे बाजों की कुव्वत लाखों सलाम नबी फरमायो अल्लाह हर नबी के एक दुआ जो इख्तियार लो त जेका वणो सुबणे मघरो अल्लाह मां मोहम्मद के तिन दुआउनि जी इजाज़त ॾिनी महबूब जेको वणई सो घुर 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 दुआ त तुंहिंजी हुजूर जी हमेशा क़बूल आहे पर वरी टे ख़ास दुआ उहे जेके वणनि घुरनि
मुखे इख्तियार मिले त सब खां पहिरियां पंहिंजी ॻाल्हि कंदुसि अला मुखे सवलो कजां उन खां पोइ पंहिंजे घराणे खे पंहिंजी ज़ात क़ौम हुजूर खे जो इख्तियार मिलियो त मां उहे टे दुआऊं जेके वणनी घुर हुजूर छा घुरियो हुजूर फरमायो मां ॿ दुआऊं दुनिया में घुरियूं व अखरतु सालिसा ऐं टी दुआ खे मां मुअखर कयो आहे हुजूर फरमाइनि था त मां उन खे लिकाए रखियो आहे कंहिंजे लाइ पंहिंजे उम्मत जे लाइ अच्छा हिते दुनिया में जेके टे दुआऊं हुजूर घुरियूं बदुआऊं घुरियूं ऐं कहिड़ियूं बदुआऊं जेके घुरियूं उन में लफ़्ज़ इहे अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती हिक दुआ अल्लाहुम्मा अग़फ़िर लि उम्मती ॿी दुआ टी हुजूर फरमायो क़यामत जे ॾींहुं रखां थो उन ॾींहुं जे लाइ जंहिं ॾींहुं ते सभिनी जूं नज़रूं मां मुहम्मद जी तरफ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमा ऐसी तय जो इब्राहिम खलीलुल्लाह के दी उन दी ओ भी मुझे तरफ रग़बत रखदो उन जो तवज्जो भी मुझे तरफ होंदो रुगो हजरत इब्राहिम न सवा लख जे लगभग जेके नबी सबूर आया उन दी सभिनी जे तवज्जो जो मरकज रसूलुल्लाह जी ज़ात उन दी सभिनी के हाजत हुजूर जे ज़ात जी होंदी आला हजरत ये गाल कान कया इन हदीस जे वज़ाहत में या गाल कई वो जहन्नम में गिरा जो उनसे मुस्तग़नी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की मुला तू जो बबुलियूं थो वणंदो उनखे ज़रूरत नाहे मदीने थो वञे त हुजूर जे ज़ियारत जो इरादो न कर इहे जेका तूं बकवास वेठो थो करे द्वारो त ईमान अलाए कहिड़े पासे ॾे वेंदो उन ॾींहुं त सभिनि खे ज़रूरत मदीने वारे जी हुजूर फरमायो बेयदी लिवाउल हमद जो झंडो मुंहिंजे हथ में हूंदो आदम मन सिवाहु तहत लिवाई आदम हज़रत आदम खां सिवा हर नबी मुंहिंजे झंडे जे हेठां ईंदो हज़रत आदम में दरख़्वास्त कंदो या रसूल अल्लाह पंहिंजे झंडे जे हेठां जाइ ॾे हज़रत नूह बि दरख़्वास्त कंदो सही झंडे जे हेठां जाइ ॾियो इब्राहिम खलीलुल्लाह जो तवज्जो जो मरकज में मुस्तफा हुदो या रसूल अल्लाह झंडे जे हेठां जाइ ॾियो मूसा कलीमुल्लाह दर्ज कदो महबूब झंडे जे हेठां जाइ ॾियो हज़रत ईसा अलैहिस्सलाम में दरख़्वास्त कयो बीठो हुदो या रसूल अल्लाह अॼु सभिनी खे तुंहिंजे झंडे जे हेठां अचणो आहे असांखे बि इजाज़त ॾे तुंहिंजे झंडे जे हेठां हुजूं हमद जो झंडो हुजूर जे हथ में हूंदो साईं फरमायो हज़रत आदम खां सवा सभई मुंहिंजे झंडे जे हेठां ईंदा सुभान अल्लाह अशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मोहम्मद परे खां सुञाणा हुंदुस छोटकारे जो झंडो हथन में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी असोनो गुलन में जहन्नम के जैदी हुंदी मौज मस्ती उन अदाए के भी अदाए हस्ती करे पार कश्ती अणींदो में मुंहिंजो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी असोनो गुलन में हुजूर फरमायो मुंहिंजी शफाअत हक़ आहे पर जेको मुंहिंजे शफाअत ते यकीन नथो रखे उहो मुंहिंजे शफाअत जो अहल ई कोन्हे मुंहिंजे शफाअत जो अहल उहो थींदो जेको दिल में यकीन कंदो त मुस्तफा असांजो शाफ़िअ आहे
वजह के न उम्मीद न को यकीन इनके छा मिलंदो उनके कुछ कोन मिलंदो मिलंदी शफाअत उनके हुजूर फरमाइंदा जेके मुजी शफाअत हक़ा मिलंदी उनके ऐं आल उन जो उहो थींदो जेको शफाअत ते ईमान आणींदो उधर फरमाए मुझी शफाअत कंहिंजे लाइ हूंदी अतरौनहा लिल मुमिनीन अल मुत्तकीन अवी छा था समझो त मुझी शफाअत मुमिनन परहेज़गारन जे लाइ हूंदी पाण फरमाइन था मता समझो मुमिनन परहेज़गारन जे लाइ न हुजूर फरमाइंदा वलाकिन्नहा लिलमुज़निमीन अलहालिकीन पाण फरमाइंदा शफाअत हक़ा पर मोमिन मुत्तकी परहेज़गार त हुए अल्लाह वटि मक़बूल आहिनि उन्हनि जे लाइ न मुंहिंजी शफाअत उन्हनि जे लाइ हूंदी जेके ॾोही हूंदा मुज़निब हूंदा जुर्म वारा हूंदा कोताहिन वारा हूंदा पाण खे हलाक करे ईंदा गुनाहनि में मुलव्विस करे पंहिंजे पाण खे तबाह बर्बाद करे ईंदा साईं फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं मां मुहम्मद इन्हनि जी शफाअत कंदुसि इन जो इहो मतलब कतन भी केर न समझे ताने जने शफाअत हक़ हुजूर जी आहे त पोइ फरमाईंदा बि गुनाहगारनि जी त पोइ हाणे नमाज़ बि छॾियूं रोज़ो बि छॾियूं फर्ज़ फराइज़ छॾियूं न नमाज़ फर्ज़ हर हाल में अदा करणी आहे इस्लाम जा फराइज़ हर हाल में अदा करना आहिनि पर यार इहा ॻाल्हि बि त हक़ आहे त असांजे नबीअ जी शफाअत बि हक़ आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह मां ॻाल्हि शफाअत जी थो कयां उन जो मतिलबु इहो न आहे त हाणे नमाज़ जो खातो बंदि करे हाणे वेही रहो इन आसरे ते आसरो त हुए हुजूर जो आहे जो सुभान रुगो असांखे छो उन्हनि खे त चओ न तव्हांजे वॾे पीर हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मकी रहमतुल्लाह अलैह छा चयो आहे चओ सुभान तो जहाज उम्मत का हक ने कर दिया है आपके हाथों जहाज उम्मत का हक ने कर दिया है आपके हाथों बस अब चाहो डुबाओ या तराओ या रसूल अल्लाह सुभान अल्लाह शफीए आसियां तुम हो सुभान अल्लाह माशाअल्लाह वाकई असांखे अञा 50 साल महिनत करणी पवंदी सुभान अल्लाह न अञा असां में सुधारो देर साईं डोला करे तकीर पूरी थी पर तहां को बास में को निंड में को कनातुन में पखियुनि जूं सूरतूं शायदि इन्हनि खे भाई पखियुनि वारा सूरतूं कीअं वठी आया माना जेके रहमत जा फरिश्ता अचनि से भॼी वञे लॻे थो त ॾिठा ई कोन ॾिसो हां त छो पखी लॻंदा न या मूंखे था लॻनि हाणे सभिनी खे नज़र एहतियात हुजे तस्वीरूं जिथे दीन इस्लाम जो प्रोग्राम रहमत जा फरिश्ता भॼी वञनि पोइ हलिया वञनि पोइ असांजो फ़ाइदो कहिड़ो जेको हिते आयो हुज़ूर जी शफ़ाअत वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह हू बि हुननि जो मां चयो त हाजी इमदादुल्लाह मुहाजिर मकी हुननि जो पीर आहे टोटल देवबंदियुनि जो हू बि चवे थो सम्झे थो यकीन रखे थो ते उम्मत जो जहाज़ हुजूर जे हथ में ऐं आख़िरत त आहे हुजूर जी शान ऐं अज़मत जो इज़हार उन ॾींहुं हुजूर जी इज़तुनि जो इज़हार थींदो अज़मतुनि जो इज़हार थींदो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे गुनाहगार उम्मत जी शफ़ाअत फरमाए कराए जन्नत में पाण वठी वेंदा हिकु दफ़े हदीस पाक में चए थो हुजूर फरमायो बस आख़िरी ॻाल्हि आहे मां त हुते पे बंदि कयो पर हीअ ॻाल्हि ज़हन ते अची वई हुजूर फरमायो अल्लाह मूंसां वाइदो कयो आहे त 4
लख मुंहिंजा उम्मती बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल फरमाए घणा लख कीअं वेंदा बग़ैर हिसाब उम्मत 4 लख त कान्हे न 4 लख बग़ैर हिसाब हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेठो हो अज के जिद ना या रसूल अल्लाह साईं इन जो तादाद अञा वधायो 4 लख बग़ैर हिसाब जे बाक़ी हिसाब सां त मुतकासिब तादाद वधायो या रसूल अल्लाह याद रखो मुसलमानो अबू बकर सिद्दीक़ हुजूर जो पहिरियों खलीफो मुसलमाननि जो खैर ख़्वाह आहे तॾहिं अर्ज़ कई या रसूल नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो 4 लख बग़ैर हिसाब जे जन्नत हलंदा सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो या रसूल अल्लाह इन में अञा इज़ाफ़ो फरमायो त बग़ैर हिसाब जे अञा वधीक तादाद जन्नत में हले मदीने वारे हीअं बुक पंहिंजो भरियो हीअं बुक हुजूर भरियो हीअं बुक खणी पाण फरमायो अबू बकर हेतिरो तादाद वधायां थो अज के जिद ना यार सही असां में अञा वधायो माने अञा तादाद वधे जेके बग़ैर हिसाब जन्नत हुजूर अलैहिस्सलाम फरमायो अबू बकर ही बुक विझांदो या रसूल अल्लाह अञा तादाद वधायो अमीर उमर बि वेठो हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे चवे तो अबू बकर सिद्दीक़ इन ॻाल्हि खे छॾ सुभान अल्लाह सब जो बग़ैर हिसाब जे जन्नत हलंदा त पोइ अमल केरु कंदो हे चंदा हुजूर त बख़्शराए छॾियो सब हलंदा बग़ैर हिसाब जो कोन बग़ैर हिसाब जन्नत में पोइ अमल छा जो छॾ त माण्हू अमल त करन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो उमर भला जे करे मुस्तफा जी उम्मत बग़ैर हिसाब जे जन्नत में हले त अवां जो कहिड़ो नुक़सान थींदो अवां खे छा थींदो जो हुजूर जी उम्मत सब बग़ैर हिसाब जे जन्नत में हले सैयदना अबू बकर सिद्दीक़ खैर ख़्वाह अमीर उमर बि रसूलुल्लाह जे उम्मत जो खैर ख़्वाह आहे अमीर उमर जी सोच या हुई माण्हू कुझु अमल बि कर छो त ईमान जे बुनियाद ते जन्नत में दाख़िला थींदी पर जन्नत जे अंदर जेके माण्हू जा रुतबा वधंदा उहा अमलनि जे करे वधंदा जेतिरियूं तव्हां जो नेकियूं घणियूं हूंदियूं तव्हां जा दर्जा जन्नत में वधंदा हज़रत अमीर उमर जी सोच या हुई हुजूर जी उम्मत अमल करे त जन्नत में मथे वारा दर्जा हासिल करे वठे तंहिंजे करे अबू बकर इन ॻाल्हि खे छॾ त माण्हू अमल बि कर माना उन जी बि नियत ख़ैर ख़्वाही जी आहे हुन जी बि नियत ख़ैर ख़्वाही जी आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं इहा ॻाल्हि कई उमर इन में भला तुंहिंजो छा थींदो जो हुजूर जी सभु उम्मत बग़ैर हिसाब जे जन्नत में हले सैयदना अमीर उमर अॻी ॻाल्हि कई ऐं अबू बकर जेकर अल्लाह हिन ॻाल्हि ते क़ादिर आहे हुजूर जो हिकु बुक फरमायो त ही हिकु बुक इज़ाफ़ो थो कयां अल्लाह हिन ॻाल्हि ते क़ादिर आहे जो हुजूर जी पूरी उम्मत इन हिक ई बुक में बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल फरमाए वधीक बुक छो थो खणाए हिकु वरी हुजूर खे अर्ज़ करेंदो अल्लाह चाहियो त हिक ई बुक में सभु जन्नत में सुभान अल्लाह या ॻाल्हि भली थी तो सुभान मुस्तफा फरमायो सदक उमर उमर सच थो चवे अल्लाह चाहियो त हिक ई बुक में सभु हजा वेंदा पाण ईंदुम हो तो पर कुछ आऊं बे अग भरी थिया मता चवे खान बलोच इन
कमीनी अमा कुछ न थियो हुजूर जी शफात हक़ पर कुछ पंहिंजी बेहिम्मत कयो हुजूर के करीब थियो हुजूर जे तालीम ते अमल कयो मुस्तफा जे तरीक़े ते हलो नमाज पढ़ो त साईं जो अखियूं मुबारक थधियूं थियन नेक पार साथी हलो त हुजूर जे साम्हूं शर्मिंदगी के मुंह न ॾिसणो पवे बराबर शफात हक़ ऐं इहा ॻाल्हि यादि रखो जंहिं बि सच्चे दिल सां कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन कलमे जे सदके अॻे पोइ जन्नत में ज़रूर वेंदो अल्लाह जे ज़ात सां दुआ आहे अल्लाह मुझो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए मदीने वाले जी शफाअत नसीब फरमाए हुजूर जी मोहब्बत अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बाद बुती भी हो सलातो सलाम राम मुस्तफा जाने रहमान तेरा सलाम शमई बज़ में हिदायत तेरा जी सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद जी सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद उस दिल अफरोज़ सात पेला ओ सलाम मुस्तफा जाने रहमत इला वो हमारे नबी हमें उनके उम्मती वो हमारे नबी हमें उनके उम्मती तेरी किस्मत पेला सलाम मुस्तफा जाने रहमत पेला ओ से आज़म ईमान मोतो का वल्नो का ओ से आज़म ईमान मोतो का वल्नो का जलवाए शान कुदरत पेला ओ सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा मुझसे खिदमत के कुदसी करे आरज़ा मुझसे खिदमत के कुदसी कहे आरज़ा मुस्तफा जाने रहमत तेरा हो सलाम शमई बज़ में हिदायत तेरा हो सलाम सलातो सलाम अलैहि या रसूल अल्लाह सलातो वस्सलाम अलैहि या हबीब अल्लाह सनी हाज़िरी आमीन अल्लाह आमीन अल्लाह सनी मग़फ़िरत आमीन अल्लाह आमीन खता माफ़ फरमा आमीन शान दूर फरमा आमीन आफत मुसीबत का पनाह आमीन जा जमात हाज़िर सभिन जा बेड़ा आमीन या अल्लाह हुजूर जी उम्मत जो खैर आमीन मज़लूम मुसलमानन जी मदद फरमा आमीन या अल्लाह गज़ा फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमान आमीन आमीन असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त आमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तमाम उम्मत जो खैर आमीन बीमारन के शिफ़ा आमीन बे औलादन के सालिह औलाद आमीन तंग दस्तन बेरोज़गारन के हलाल जो रिज़्क़ आमीन
हुजूर जे इश्क ऐं मोहब्बत सां असांजो अंदर आबाद आमीन मज़हब हक़ अहले सुन्नत व जमात ते इस्तिक़ामत आमीन या अल्लाह जन हुजूर जो मीलाद कयो उन्हनि जे दीन ईमान आला या आमीन उन्हनि जे अज़ीज़न क़रीबन जी मग़फ़िरत आमीन उन्हनि जे वालिद जी मग़फ़िरत आमीन हुजूर जे तमाम उम्मत जी बख़्शिश आमीन मौला असांजी ज़िंदगी इस्लाम ते ख़ात्मो ईमान ते आमीन क़यामत में मदीने वारे जी शफ़ाअत आमीन हरमैन शरीफ़ैन जी हाज़िरी आमीन बबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अपने दिया वल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा صل على سيدنا محمد النبي हज़रत मोहतरम की कलाम समात फरमाए 13 अक्टूबर बरोज़ पीर बाद नमाज़ इशा